खबर है कंदकोट में तव्हां शेयर कयूं पिया नाज़रीन त कंदकोट में अवामी वर्कर्स पार्टी तरफ़ां ज़िले कश्मीर पारां क़बीलाई तकरार ऐं कारोकारी जी आड़ में इंसानी जानियुनि जे ज़ाया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। कंदकोट में अब्दुल गफूर भलखाणीअ जी रिपोर्ट मुताबिक़ कंदकोट में अवामी वर्कर्स पार्टी तरफ़ां ज़िले अंदर क़बीलाई तकरारनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतिजाजी मुज़ाहिरे की अगवानी ज़िले सेक्रेटरी अब्दुल हमीद खोसो, महबूब जखरानी, महरदीन जखरानी, आदम जखरानी, सईद खोसो, फैज़ अहमद खोसो ऐं कई आहे। अवामी वर्कर्स पार्टी ऑफिस का प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी पैदल मार्च किया वियो आहे ऐं नारेबाज़ी पिणु कई वई आहे। अगवाननि ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल 20 सालनि खां क़बीलाई तकरार ज़िले में हलंदड़ आहिनि। हज़ारे जानियूं ज़ाया थियण सां गॾु ॿारनि जो तालीमी निज़ाम पिणु दाव ते लॻल आहे। उन्हनि जो चवणु आहे त सवें इंसान बेघर थी चुका आहिनि। रियासती इदारा अॼु ताईं कंहिं अमली तौरु कमु करण लाइ तयारु न आहिनि। उन्हनि चयो त ज़िले कश्मीर मां क़बीलाई तकरार ख़तमु कराए ज़िले खे अमन जो गहवार बणाए वञे।